सिंधी सुराण जे अॼु जे हिन एपिसोड में तव्हांजी हार्दिक आज आहे। अॼु असीं तव्हांखे मिलाईंदासीं सिंधियुनि जे बर्ख बैरिस्टर कानूनदान श्री राम जेठमलानीअ सां, जेको हाणे हिकु दफ़ो वरी MP चूंडिजी आयो आहे। असां सिंधियुनि जूं वधीक आशाऊं ॿधिजी वयूं आहिनि दादा जे हिन पोज़ीशन सां। इन खां सवाइ असीं तव्हांखे ॾेखारींदासीं वीडियो गीत। त पहिरीं मिलंदासीं असीं श्री राम जेठमलाणीअ सां। असीं पहिरियों सुवाल तव्हां खां इहो ई पुछंदासीं दादा, त अरबी लिपीअ जे हक़ में जॾहिं तव्हां केस खटियो हो, हिन लिपीअ बाबति तव्हां इहो केस कीअं लड़ियो? मुंहिंजो धर्मी पुस्तक आहे, सो आहे हिंदुस्तान जो संविधान, जंहिंजो मां शागिर्द आहियां, जंहिंजो मां पुॼारी आहियां। हाणे उन कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे त हर हिकु नागरिक खे पंहिंजो अधिकार आहे पंहिंजे ॿोलीअ ऐं लिपीअ जी हिफ़ाज़त करणु। जेकॾहिं हर हिकु नागरिक खे इहो हक़ु आहे त असांजो हक़ु सेंट्रल गवर्नमेंट जिते पंडित जवाहरलाल नेहरू प्राइम मिनिस्टर हो ऐं महाराष्ट्र गवर्नमेंट जिते मोरारजी भाई जहिड़ो बलवान पॉलिटिशियन चीफ मिनिस्टर हो, इन्हनि ॿिन्ही गॾिजी इहो फ़ैसिलो कयो त रुॻो जेके सिंधी आहिनि सा पंहिंजी लिपि छॾे देवनागरीअ में लिखनि। ॿियनि सभिनी खे छो न इहो हुकुम कयूं? तंहिंजे करे मूंखे जेका सिंधियुनि जी पंहिंजी इज़त आहे, सेल्फ रिस्पेक्ट आहे, स्वामान आहे, सो उन्हीअ मूंखे चयो त इहा असांखे लड़ाई ज़रूरु लड़णु खपे हिन सरकार ॿिन्ही सरकारुनि सां। ऐं असांखे ॿी त का ताक़त हुई कान। ताक़त हुई जेको 98 में किताबु मिलंदो हो संविधान जो, उहो पढ़ी खणी वियासीं बम्बई हाई कोर्ट में। उन ॾींहंनि में फाज़िल जज हुआ जेको इंसाफ़ कंदा हुआ, सरकार खां न डिॼंदा हुआ, जिन खे जज चइजे उहे हुआ। पोइ हुते वियासीं असीं, उते बि सिंधी असांजा केतिरा आया अपोज़ करणु। ऐं वरी अख़बार हिकिड़ी निकिरंदी हुई सिंधियुनि जी, हिंदुस्तान, जो नालो विसरी वियो आहे मूंखां, शायदि नालो हीरानंद करमचंद एडिटर। पोइ उहो ख़ासि अपोज़ करणु आयो इन ॻाल्हि खे, त सपोर्टिंग द गवर्नमेंट। सो मां कोर्ट में उथी जजनि खे चयो त हिन जी जेका अख़बार आहे उहा ॾिसो। उहा अख़बार जेका आहे सा सॼी 8 पेजनि जी अख़बार आहे। उन में हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन्हे देवनागरीअ में। हिकिड़ी कुंड में किथे हिकिड़े पेज ते, हिकिड़े सुफ़े ते 3-4 अखर लिखियलु हुआ आहे देवनागरीअ में, बाक़ी सॼी अख़बार हुई। मुंहिंजो इहो एडिटर साहिबु आयो आहे देवनागरीअ जी वकालत करणु, पहिरें त पंहिंजी अख़बार देवनागरीअ में कढे। सो असां केस खटियो ऐं बम्बई हाई कोर्ट जेको फ़ैसिलो कयो उन में अपील बि न करे सघिया, छो जो ख़बर आहिनि त अपील में वरी ॿिया जूता लॻंदा। तंहिंजे करे हाई कोर्ट जो फ़ैसिलो इहो हो त जेकॾहिं के बि पेरेंट्स 10% सिंधी पेरेंट्स ॿारनि जा, उहे जेकॾहिं चवनि त असांखे हीअ लिपि खपे त उनजी लिपीअ सेखारण जो बंदोबस्तु करिणो पवंदो सभिनी स्कूलनि खे। उहा ऑर्डर अञा ताईं क़ाइमु आहे। लिपि ऐं ॿोली जो पाण में तमामु गहरो कनेक्शन आहे। लिपीअ खे ताईं मटायो त लैंग्वेज फिरी वेंदी। ऐं ख़ासि करे असांजी जेका लिपि आहे सा ॾाढी विशाल आहे न। असांजी 52 लेटर्स आहिनि असांजे हिन में। तंहिंजे करे जेके सटिल प्रोनाउंसिएशन्स आहिनि से असीं सिंधी करे सघंदा आहियूं। तंहिंजे करे सिंधी जंहिं बि मुल्क में वेंदा आहिनि उतां जी ज़बान तकड़ी सिखी सघंदा आहिनि। सो ऐं ॿियो त जवाहरलाल नेहरू पंहिंजे हिकिड़े किताब में, मां उहो कोर्ट खे पढ़ी ॿुधायो, लिखियो हो त जेकॾहिं लिपि मटाइबी कंहिं बि ॿोलीअ जी त उहा ॿोली ख़तमु थी वेंदी। त तई इन ॻाल्हि खे वठी करे सिंधियुनि खे कुझु एडवाइस का सलाह ॾियणु चाहींदा? सिंधियुनि खे ॿी कहिड़ी सलाह ॾियां मां? सिंधियुनि खे इहा ई सलाह आहे त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी आइडेंटिटी जेका सुञाणप आहे उनखे मज़बूत रखिणो आहे, उनखे उनजी परदाख़्त करणी आहे, त तव्हांखे ॿोली ज़रूरु
क़ाइमु रखणी पवंदी ऐं ॿोली माना लिपीअ सां गॾु जंहिं लिपीअ में उहा ॿोली हिरियल आहे। तव्हां सिंधियुनि लाइ कहिड़ा कहिड़ा ख़ासि अहम केस लड़िया आहियो? घणेई केस मूं हलाया आहिनि, सिविल केस हलाया आहिनि, फ़ौजदारी केस हलाया आहिनि। उन्हनि ॾींहंनि में किथे धुलिया जे पासे में को म्यूनसिपैलिटी हुई जंहिंमें वीचारा असांजा सिंधी रेफ्यूजी सॼो मार्केट ठाहे वेठा हुआ दुकाननि में। डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट ऑर्डर कयो त इहे सभु ड्राहियो, छो जो भई इहे बेक़ाइदे आहिनि। कहिड़े साल में थियो? 48-49 जी ॻाल्हि आहे। हा, ऐं सिर्फ़ु ऑर्डर ई ईअं हो त जेके सिंधी रेफ्यूजीज़ आया आहिनि उन्हनि जेके दुकान ठाहिया आहिनि इहे ड्राहियो। ओ, पोइ छा? मां बॉम्बे हाई कोर्ट में खणी वियुसि, मूं जजनि खे ॾेखारियो, मुंहिंजो ॻाल्हि ॿुधो, इन साॻी कतार में मुस्लमाननि जा दुकान आहिनि। कॉन्स्टिट्यूशन चए थो त सभिनी जो जेको बि मज़हब हुजे तंहिंजी सभिनी जी बराबरी आहे, इक्वालिटी आहे। तव्हां सिंधियुनि रेफ्यूजीज़ जो छो था ड्राहियो? ऐं छाकाणि जो उन्हनि जी कॉर्पोरेशन में का मिनॉरिटी हुई या ताक़त हुई वधीक, तंहिं करे ऐं चीफ जस्टिस चागला हो, चागला सां गॾु वॾो बेदार दिमाग़ वारो जज जंहिंखे मशहूरु जज हो हिंदुस्तान जो बॉम्बे हाई कोर्ट में हो टेंडुलकर। चागला ऐं टेंडुलकर जी बेंच हुई। 2 कलाकनि में केस हलियो ऐं ऑर्डर सेटिसाइड कयऊं। अच्छा, मुरारजी भाई जेको ही एक्ट पास कयो उन बाबति बि कुझु ॿुधायो न? उन में एतिरा पावर्स हुआ सरकार खे त सिंधियुनि खे हिकिड़े हंधा उठाए ॿिए हंधि खणी वञो, यानी एतिरे क़दुरु जो भई सिंधियुनि खे तव्हां को लोड़ो ठाहे लोड़े में बंदि करे रखो, तॾहिं बि उन एक्ट मूजिबि ताक़त हुई सरकार खे। इहो कॾहिं थियो हो? कहिड़े साल में थियो हो? 48 रेफ्यूजी एक्ट। जीअं असीं आयासीं सम्झाऊं त ही भई गायूं मेहूं आहिनि, हिननि खे गांयुनि मेहुनि वांगुरु असांखे हलाइणो आहे। तंहिंजे करे त मूं चयो उन ॾींहुं त मूं पाण अखियुनि पंहिंजे कननि सां ॿुधो आहे त सिंधी ॾिसो या नांग ॾिसो त पहिरियां ई सिंधीअ खे मारियो। इहे लफ़्ज़ ॿुधाइनि, सो असां का हमदर्दी पहिरियां ई कोन ॾेखारियऊं। आख़िर थोरनि ॾींहंनि खां पोइ हमदर्दी वधी आहे जॾहिं ॾिठाऊं त भई इहे सिंधी को डाकू न आहिनि, शरीफ़ आहिनि ऐं पढ़ियल ॻढ़ियल आहिनि ऐं असांजी इकनॉमी आहे उन असांजी सूंहं मथे थी, स्कूल था खोलीनि, अस्पताल था खोलीनि, कॉलेज था खोलीनि, मार्केट था खोलीनि, ॾेखारीनि था त धंधो कीअं कजे। पोइ सम्झ में हिननि खे आई ऐं किथे वञी बिल्डिंग्स था ठाहिनि, फ्लैट्स था विकिणनि। ॾिठाऊं त ही कमायत जा माण्हू आहिनि। पोइ तंहिंखां पोइ मिड़ई असां सां प्रेम वधियो त